बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कल जेकी क्लिप बयान जी आई जंहिंमें मूं वाज़े तौर चयो हो क़ुरान जे हवाले सां त जिन औरतुनि सां तव्हांजे वालिद निकाह कयो आहे, जेके तव्हांजे माइटनि जी निकाह में औरतूं आहिनि, उन्हनि औरतुनि सां निकाह करणु हराम आहे। त उन ई क्लिप में हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई, उहा इहा आहे जेकी वज़ाहत सां बयानु कंदो हलां त के दोस्त वरी सुवाल कयो आहे कमेंट में त साईं, ॿिनि भेणुनि सां गॾु माण्हू निकाह करे सघे थो या न, इहो शरीयती तरीक़े सां जाइज़ आहे या न, उनजी रहनुमाई कजो। त क़ुरान मजीद जे हवाले सां उनखे जवाबु ॾींदो हलां। क़ुरान मजीद जो 4 सिपारो 14 रुकू आयत नंबर 23। क़ुरान मजीद जो 4 सिपारो जिते कंप्लीट थिए थो, मुकमल थिए थो, 5 शुरू थिए थो, त 4 जे आख़िरी आयतनि में इहे लफ़्ज़ आहिनि त अल्लाह से इरशाद क़ुरान मजीद में फरमाए थो, वो अन तजमऊ बैनल उख्तैनि, यानी ॿिनि भेनरुनि जो गॾु परणजण हराम कयो वियो आहे। यानी को माण्हू चवे त ॿिनि भेनरुनि खे गॾु हिननि खे निकाह में आणियां त इहो हराम आहे। ॿिनि भेनरुनि सां गॾु निकाह करणु जाइज़ ई कोन्हे, हराम कयो वियो आहे। क़ुरान चवे थो त जेकॾहिं उन जी हिकिड़ी जेकी भेण आहे जंहिंसां निकाह कयो आहे, उहो कुझु साल उन वटि निकाह में आहे, उहो विसाल थी करे वञे, विसाल करण खां बाद में पोइ जेकॾहिं हू पंहिंजी साली सां यानी उनजी वफ़ात कयल घरवारी जी भेण सां जेकॾहिं निकाह करे थो त जाइज़ आहे, शरीयत उनखे जाइज़ करार करे थी। बाक़ी ज़िंदा हूंदे ॿिन्ही सां गॾु निकाह भेण सां नथो करे सघे, जाइज़ ई कोन्हे, हराम आहे। ऐं उन खां अलावा निकाह मथां निकाह, घणा माण्हू इन शइ जो ख़्यालु कोन्ह कंदा आहिनि त निकाह मथां बि निकाह पढ़ाए छॾींदा आहिनि। इन शइ जो बि सोचणु खपे त निकाह हिकिड़ो पियो आहे त उन ई मथां डबल निकाह करणु हराम आहे। छो त पहिरियों को निकाह पियो आहे, जॾहिं उहो तलाक थींदो उन खां बाद में इद्दत वेंदी, उन खां बाद में ॿियो निकाह थींदो, त हाणे निकाह मथां निकाह करणु बि हराम आहे। अल्लाह से सभिनी मुस्लमाननि खे हिदायत अता फ़रमाए ऐं सभिनी मुस्लमाननि खे दीनी शरीयती मसला सिखणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।